हींअर असां थाणे बुलाखान जे जेके बि ॾूरां इलाइक़ा आहिनि जीअं थाणो अहमद खान आहे, थाणो आरब खान, सरी, तोंग, मोल, इन्हनि जे इलाइक़नि में असां अब्दुल्ला शेख जे महिरबानियुनि सां हिते असां पहुतासीं। उन खां पोइ गुलाम नबी रिंद साहिबु आहे, उन्हनि तमामु असांजी महिमान नवाज़ी कई ऐं राति असां हिन जाबलू पट्टीअ में गुज़ारी आहे। ऐं हिते तमामु हिते दिलि जा शानदार माण्हू वेठल आहिनि ऐं हिते जेके बि असां रस्ता पेचरा ॾिसंदा घुमंदा पहुता आहियूं त हिन में सिर्फ़ु माण्हू जे जियापे जो त हू पाण मसइलो हल कनि पिया, पर जेको इंसानी जियापे जा अहम मसइला आहिनि उहे सिहत ऐं तइलीम उहा न हुजण जे बराबरि आहे, मुकमल तौर ते न आहे। छो जो रोड रस्ता ई न आहिनि त उहा ई कोन्हे का। ॿियो आहे त कम्यूनिकेशन जो मसइलो आहे, हिते उहो बि कोन थो थी सघे। हींअर त जदीद दौरु लॻो पियो आहे, सोशल मीडिया जो दौरु लॻो पियो आहे, त उहा बि सहूलियत हिननि इलाइक़नि में कोन्हे का। त हिते हिन इलाइक़े जा तमामु महिनती माण्हू आहिनि जेके पंहिंजे मदद पाण त हिते बोरिंगूं हणी मुख़्तलिफ़ फसल जेको आहे उहो हिते उन जी पैदावार कनि था। त हितां जा तमामु माण्हू महिनती आहिनि ऐं उन्हनि खे जेकॾहिं सरकारी हथी मिले ऐं उन्हनि जे लाइ के ख़ासि पैकेज या बोनस ॾियनि त हीअ अञा वधीक महिनत करे सघनि था।